पर बस पी थो छॾियां पी छॾियां या करे वठां। यमन जो हिकिड़ो ग़रीब हुयो, किथां जो? यमन जो हिकिड़ो ग़रीब हुयो। टे शोभान ते इमाम हुसैन पाक जे ॼमण वारे ॾींहं ते जशन कंदो हुयो, ख़ुशी कंदो हुयो। 13 रजब हज़रत अली उल मुर्तज़ा शेर खुदा जे आमद जे टाइम ते जशन कंदो हुयो। साल गुज़री विया, इन ॿिन्ही ॾींहंनि खे हो सेलिब्रेट कंदो हुयो। मुंहिंजा दोस्त सालगिरह अॼुकल्ह जा लफ़्ज़ सवला सालगिरह कंदो हुयो, ख़ुशी कंदो हुयो। उहा ख़ुशी कंदे कंदे हुनखे शादी थी वई, पुटड़ो थी वयो। पुटड़ो भी चङो जवानड़ो थी वयो आ। अज़ीज़ान मन अजीब इत्तिफ़ाक़ आ, सिज बपा छा शोभान जो चंड ॾिसजी वयो। उन ग़रीब जे घर में अॼु कुछ भी मौजूद नाहे। पहिरीं शोभान जो चंड बीही वयो और पंहिंजे परेशान हाल में ज़ाल खे थो चवे अल्लाह जी बानी ज़िंदगी जो हिस्सो गुज़रियो आ, कॾहिं भी टे शोभान मूं ख़ुशीअ खां सवा कान गुज़ारी आ। हे टे शोभान में ॿ ॾींहं बचा हल, मुझे घर में का शइ काने। इन दुख निहोड़े विधो आ, कुछ आहे ई कोन, ख़ुशी छा मां कयां। ज़ाल चवे थी मुंहिंजो हाल भी तुंहिंजे आॾो आ। ॿई कंध हेठि कयो वेठा आहिनि। एतिरे में जवान पुटु अची वियो। केरु आयो? जवाब दियो, केरु आयो? जवान पुट अची वियो। ओ मुझी जी जल अम्मा जी मुझा बचड़ा, ओ मुझा सोहना बाबा जी मुझा बचड़ा, छाजे करे परेशान वेठा हो? बचड़ा अज पहिरी शोभान आ, तोखे ख़बर आ त टे शोभान ते अल्लाह जेको ॾींदो आ कुछ न कुछ कंदो हा। हिन दफ़े काई शइ काने, शर्म थो अचे। मुझे सोहणे लजपाल हुसैन जो जशन हुजे, टे शोभान हुजे ऐं मां कुछ भी न ख़ुशी करे सघां। पुट निहारे चवे थो बाबा हेतरी ॻाल्हि जे करे एॾी वॾी परेशानी? हा मुंहिंजा बचड़ा परेशानी। चवे थो बाबा मूंखे हिकिड़े सवाल जो जवाब ॾे, तुंहिंजो मसइलो हल थी वेंदो। पुट पुछो, पीउ चयो जी मुंहिंजा बचड़ा ॿुधा। चवे थो बाबा मूंखे ॿुधा, मां तोखे वधीक प्यारो हां या मुझो लजपाल हुसैन तोखे वधीक प्यारो आ? जागो था। पुट छा चयो त बाबा ॻाल्हायो। मुंहिंजा बाबा मां तोखे प्यारो हां या तोखे मुंहिंजो सुहिणो लजपाल इमाम आली मक़ाम प्यारो आ? पुट ॾे निहारे चए थो कन कटिया ज़ुबान बंदि कर, तो जहिड़ा किरोड़े पुट मां लजपाल हुसैन जे नाम तां कुर्बान करे छॾियां। जेॾी महिल पीउ हो जुमिलो चयो, हाजी गुलण पीउ जे जुमिले चवण जी देरि हुई। पुट जे बाबा मसलो त हल थी वियो, तूं त करोड़े कुर्बान करण जे लाइ तयार आ। सुभाणे मंडीअ में हल, मूंखे पाण सां गॾु वठी हल, मूंखे ग़ुलाम जे हैसियत में वठी हल। हली मंडीअ में बीह, ग़ुलामनि जा ख़रीदार ईंदा। हिन पुट खे हुसैन जे नाम ते सदको करे ग़ुलाम करे विकिणी छॾ, जेको मिलई अची लजपाल जो जशन कर। पीउ खे ॻाल्हि समझ में अचे वई, माउ खे बि ॻाल्हि समझ में अचे वई। ॿिन्ही चयो ॻाल्हि भली आ, फ़ैसिलो ॾाढो ॾुखियो हूंदो आ, पर मुंहिंजे सुहिणे लतीफ़ जी चवे लतीफ़ तव्हां खे चवे थो भली ॼायूं मायरूं अदा सदियूं सालिगन महशर जे मैदान में तनी लाज मिलन। बाकी ॿियनि वेचारियुनि त ओजा गाई अजाया कया।
मायरूं त लखे दुनिया में पर अहिड़ियूं मायरूं जेके बच्चा कुर्बान करण जे लाइ तयार थियन। ॿी शोबाना पीउ सुबुह जो बच्चे खे वठी बाज़ार में आयो आहे, ग़ुलामनि जे मंडी में अची वियो आहे, ग़ुलाम जे हैसियत में पुट खे वठियो थो अचे, केरु निहारे ई को नथो, हेॾ जो होके मथे होको, ग़ुलाम हाज़ुरा ग़ुलाम हाज़ुरा, केरु पुछण जे लाइ तयार कोन्हे। शाम जो मायूस पी पुट ॿई मोटी आया। ज़ाल हाणे वरी ज़ाल दिलि जाए करे चयो पंहिंजे मुड़स खे मायूस न थी, मायूस न थी, जरा इम्तिहान सब्र कर, जैसा तो प्यार कयो आ ओहो बि त प्यार करण वारो आ। तू गुनहगार थी करे प्यार थो करी, हो त अर्शन खान नाला अचण वारा पाक प्यार करण वारा हन। सुबुह थियण दे टी शोबाना जीअं जो पीउ पंहिंजे पुट खे वठी घरां निकितो, अञा मंडीअ ताईं कोन पहुतो आहे, रस्ते में वञी रहियो आहे, साम्हूं घोड़े सवार अची रहियो आहे, मुंहं ते उन जे पर्दो आहे, कपिड़ो आयो पियो आहे, निहारे चवे थो ॾियो ख़बर पीउ पुट परेशान पिया वञो। न कुराड़े थोड़ो कावड़ में चयो बाबा तू पंहिंजो कम कर, असां परेशाननि खे वधीक परेशान न कर। उन निहारे चयो परेशानीअ जो हाल त कर, मामिलो छाहे? चवे थो ही बचड़ी ग़ुलाम विकिरो करणो आहे, मंडी खणी थो वञा। चवे थो मंडी छाला थो वञे, रक़म ॿुधा। चवे थो जेको वणई सो ॾे, जेको ॻाल्हि कर, जेको ज़ाल पुछुस छो चई, जेको वणई सो ॾे। चई सोचुम जेको हुसैन जे नाम ते न सदको थो कयां, उन जी क़ीमत मां कहिड़ी कयां, पाण ई मालिक कनि न। अक़ीदो हुजे बि त सही न, बस जुमलो चढ़ी आयो ॻी छॾियो। ठीक है मौजा दोस्त अजीज, उन घोड़े सवार सोनियूं अशरफिन जी थेली कढ़ी अचे वठ में गंजा कंजा, हमराह सोनिन अशरफिन जी थेली खणी खुशीअ में रवानो थी वियो। ॾाढो प्यारो जुमलो थो अचे। हो रवानो थी वियो सिधो बाज़ार, कुछ खरीद करे घर में वञा, वरी ख्याल कई हेॾियूं अशरफियूं खणी बाज़ार कीअं वञा, मता के फोरू फुरे वञनि, सिधो घर थो वञा, हेतिरियूं सोन जूं अशरफियूं रखे कुछ खणी वञी बाज़ार मां वठी अचां। हो पंहिंजे घर ॾे रवानो। उन घोड़े सवार छोकिरे खे चयो बचड़ा हली आ वेह। बचड़ो जेॾी महिल घोड़े ते वेठो, घोड़ो हलण लॻो। जेॾी महिल उन ॻोठ जे इलाइक़े जे हद खां अॻिते अञा घोड़े कदम रखियो, नंढड़े पोइते निहारे अखिड़ियुनि में लुड़क लाड़िया, घोड़े सवार घोड़ो बीहारियो, निहारे पुछण लॻो रोई थो? चवे थो न न साईं कोन थो रोवां, आका कोन थो रोवां, छो त ग़ुलाम थी वियो, ख़रीद थी वियो। मालिक निहारे फरमायो तुंहिंजे अखिड़ियुनि में पानी आ। जेॾी महिल अखिड़ियुनि में पानी आ त अखिड़ियूं भरिजी आयूं। चई हारुन मूं माफ़ी मिले, छोर नहीं। चई अम्मा याद अचे वई। केर याद आई? मुके पंहिंजी जी जल अम्मा याद आई, छो त ही पंहिंजे वतन जी हद पियो छॾिया। सोचुम त वरी ज़िंदगीअ में अलाए कॾहिं मुंहिंजे जी जल सां मुलाक़ात थींदी। मुके पंहिंजे अमड़ जी याद आई, जे अमड़ जे करे लुड़क लड़ी आया। मुंहिंजा साईं मूंखे माफ़ी मिले। पाण फरमायो तोखे माफ़ी मिली वई, वञ तूं आज़ाद आहीं, वञ पंहिंजे अमड़ सां वञी पंहिंजी ज़िंदगी ख़ुशीअ जी गुज़ार। तो नसे मां न वेंदुमि, मां कीअं वेंदुमि? मुंहिंजो बाबो वाॾींदो, बाबो मारींदो, बाबो मूं सां विढ़ंदो, बाबो लठनि मां कढंदो, चवंदो मां तोखे हुसैन लजपाल जे नाले ते सदको करे आयुसि। ज़ालिम तूं मोटी आहीं। केरु उन खे जवाब ॾींदो? मां न मोटंदुसि। उन घोड़े सवार चयो हेॾे आ, कन ओरते कर। उन खे कन में ॻाल्हि ॿुधायो। पाण फरमे जेॾी महिल तुंहिंजो अबो लठ ओलारे चइजां अबा बीह, कन में इहो न्यापो ॾिजांसि, तोखे मार को न ॾींदो।
बचड़े गाल बुधी डोड़ंदो मोटी आयो। अबो बहाने तैयारी थो करे त बाजार वञा। दरवाजो खड़कियो। अम्मा पुछे थी केर? अम्मा तुंहिंजो पुटड़ो। मां चयो आस्ते ॻाल्हाए, ॾाइण पीउ तोखे मारे छॾींदो, लजपाल जे नाले ते तोखे सदको करे आयो, तूं डुकी आयो आ, अबो तोखे मारे छॾींदो। पीउ जो ॻाल्हाइण ॿुधो, ॾिठई त मुंहिंजो पुट उतां ई लठ खयई, ख़बरदार थी तोखे न छॾींदुमि। जेॾी महिल लठ वराइण लॻो, चवे थो बाबा हिकिड़े मिंट जे लाइ इन लठ खे रोक, जरा न्यापो त ॿुध। इन लठ खे रोके जरा न्यापो त ॿुध। पीउ चयो छाजो न्यापो? चवे थो बाबा उन मालिक जो न्यापो जंहिं मूंखे ख़रीद कयो। बाबा न्यापो ही आ, कन औरते कर ॿुधाए। पीउ जॾहिं कन औरते कयो, चवे थो बाबा उन घोड़े सवार न्यापो ॾिनो जंहिं हुसैन जे नाले ते तो सदको कयो, उन हुसैन ख़रीद करे हमेशा जे लाइ आज़ाद करे छॾियो। याद रख, जेकॾहिं तूं दोस्तीअ जो कदम वधाईंदे त लजपाल जे दरबार तां बि तोखे जवाब कोन मिलंदो। जेकॾहिं तव्हां हिकिड़ो चांहि जो कोप कंहिंखे प्यारियो था त वञो था त हू ॿ बिस्कुट वधीक खाराए थो छॾे त हुनजो थोरो छो रखां। जेकॾहिं तूं कंहिंजो थोरो नथो रखी त मालिक कंहिंजो थोरो किथां रखंदा। मुसलमानों सिर्फ नियत जी ज़रूरत आहे, इरादे जी ज़रूरत आहे, दिल में पुख्तगी जी ज़रूरत आहे। लजपाल मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे बचड़नि सां जन भी प्यार कयो आहे, न उन्हनि खे अल्लाह छॾियो आहे, न अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि व आलिहि